यार लगे तो आज इंटरव्यू ॾियण वियो में। हाँ यार, इंटरव्यू ॾेई हाणे तो सफ़ा गोॾा ई थकिजी पिया आहिनि। यार तोखे नौकरी किथे थी मिले? तुंहिंजी हाणे उमिरि चढ़ी वई आहे, तूं ॾंद खाई वञी ॾाठनि खे लॻो आहीं। यार नौकरी तो पंहिंजे बचड़े जे पेट गुज़र लाइ थो कयां, पंहिंजी उमिरि लाइ न। बाबा तोखे त ख़बर आहे न, 50 सालनि खां पोइ हुकूमत माण्हुनि खे रिटायर करे छॾींदी आहे। 45 सालनि जो तूं त अची थियो आहीं, बाक़ी 2-3 सालनि जे करे हुकूमत तोखे नौकरी किथे थी ॾे? असां नौकरी था वठूं न, हुननि खे उमिरि थी ॾिसण में अचे। ये जेके हुकूमत हलाइनि पिया न, सदर जी उमिरि ॾिसो, वज़ीर आज़म जी उमिरि ॾिसो, यार हाणे कहिड़नि जा नाला खणी कहिड़नि जा खणा। हा यार वाकई ट्रेकनि ते पिया हलनि, पोइ पिया हुकूमत हलाइनि। बसि यार घर वारा रोज़ चवंदा आहिनि कुझु कर, ख़ाली वेही खटूं न छिन, पर उन्हनि खे कीअं सम्झायां? वांदो वेहण बि आसान त कोन्हे को। पर त अॼुकल्ह के अहिड़ियूं नौकरियूं आहिनि जो पघार ॿुधण सां ई माण्हू ठरियो वञे, ऐं माण्हू पाण मुरादो बेरोज़गार विहण ते मजबूर थियो वञे। बसि दा ग़रीब आहे त उन्हनि जी उमिरि बि वॾी, जंहिं वटि पैसो आहे न उन जी उमिरि बि नंढी। ग़रीब 35 सालनि जो बि ओवर एज थियो वञे, बाक़ी हू 80 साल जा बि क़ौम जा लीडर आहिनि। नौकरी लाइ चवंदा त नौजवान फ्रेश हुजनि, ऐं हुकूमत हलाइण लाइ वरी पोढ़ा चवंदा त बहितर आहिनि। दोस्तो, असां नौकरी करणु चाहियूं था, उमिरि जो रुॻी बहानो कयो वञे। उमिरि मसइलो न आहे, मसइलो इहो आहे त ग़रीब खे नौकरी न मिलनि। जी हा दोस्तो, असांजे हिन वीडियो खे लाइक भई शेयर बि कजो, छाकाणि त मतां ही असांजो आवाज़ु कंहिं ताईं पहुची वञे, के ग़रीब जो मन भलो थी पवे।